सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जे घर खे बाहि ॾियण वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे उनखे सिंध में अमन अमान जी सूरत हाल खे ख़राब करण जी साज़िश करार ॾिनो आहे। पंहिंजे जारी कयल बयान में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो त अहिड़ा पुरतशद्दुद अमल कंहिं बि मुहज़ब समाज में कंहिं बि सूरत में क़बूलण जोगा न आहिनि। हुन वाज़े तौर ते चयो त ज़ियाउल हसन लंजार हिकु बावकार सियासतदान ऐं अवाम जो चूंडियल नुमाइंदो आहे ऐं संदसि घर ते हमिलो रुॻो ज़ाती न पर सिंध हुकूमत ते सिधो सो हमलो आहे। सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो त हिन अफ़सोसनाक वाक़े में मुलविस अंसरनि खे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो ऐं कानून लागू कंदड़ इदारा जल्द खां जल्द ज़िम्मेवारनि खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में बीहारींदा। हुन चयो त सिंध हुकूमत हिन वाक़े खे तमामु संजीदगीअ सां वठी रही आहे ऐं उन जी हर रुख खां मुकमिल जांच कई पई वञे त जीअं साज़िश में मुलविस समूरा अंसर बेनक़ाब करे सघजनि। हुन अवाम खे अपील कई आहे त हू सब्र ऐं बर्दाश्त जो मुज़ाहिरो कनि, अफ़वाहनि ते ध्यानु न ॾियनि ऐं रियासती इदारनि ते एतमाद रखनि। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील मेमण चयो त कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी ऐं शरपिसंद अंसरनि सां सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। सॼी सिंध सरकार ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सां गॾु बीठी आहे।